नाज़रीन, तलहार मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मल्लाह जी रिपोर्ट मुताबिक़ तलहार भरिसां मचारी शाख जी पुछड़ी वारे हिस्से ते बासरनि तरफ़ां पाणी बंदि करण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां सख़्त एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बासर मोहम्मद ख़ासकेली ऐं हाजी मोहम्मद अशरफ नोतकाणी हथियारनि जे ज़ोर ते ट्रैक्टरनि ज़रिए शाख जी पटड़ी खेड़ी बंदि करे छॾी आहे, जंहिं सबबि पुछड़ी वारनि ॻोठनि जो पाणी मुकमल तौर ते बंदि थी वियो आहे। एहतजाज में शामिल जमील अहमद मल्लाह, अब्दुर्रज़ाक मल्लाह, दोदो मल्लाह, गुलाम रसूल मल्लाह ऐं ॿियनि असहाफ़िन खे ॿुधायो त पाणी जी बंदिश सबबि ॻोठ सॼण मल्लाह, दोदो मल्लाह, मेहार मल्लाह, हमज़ो मल्लाह, सेठार फार्म समेत केतिरनि ई इलाइक़नि जे ज़मींदारनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। हिननि चयो त सारियुनि जी बेजारे लाइ ज़मीनूं तयारु करणु मुश्किल थी पियूं आहिनि, जॾहिं त सवें एकड़ ज़रई ज़मीनूं पाणी खां महरूम थी सुकिजी वियूं आहिनि। ॻोठाणनि इल्ज़ाम लॻायो त जॾहिं हिननि एहतजाज कयो त बासर धुर खेनि मोतमार धमकियूं ॾिनियूं। हिननि SSP बदीन समेत वस वारनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे त जीअं मक़ामी आबादगारनि खे वधीक नुक़सान खां बचाए सघिजे।